जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहे जो उपवास जेको रखंदो आहे उहो भक्त भगवान झूलेलाल जन जा दर्शन पाईंदो आहे। साॻा शब्द चया विया असांजे संत साईं लालदास जन द्वारा। त श्री झूलेलाल मंदिर झूलेलाल नगर चकरभाटा जे संत साईं लालदास जन जो दिव्य सत्संग जो आयोजन पूज्य पंचायत भवन भक्त कंवरराम नगर सिंधी कॉलोनी में आयोजित कयो वियो। साईं जन जो जीअं ई आगमन थियो भक्तनि द्वारा साईं जन जो आतिशबाजीअ सां गुलनि जी वर्षा सां भव्य स्वागत कयो वियो। सत्संग जी शुरूआत भगवान झूलेलाल जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। पंहिंजी अमृतवाणी में साईं जन द्वारा भगवान झूलेलाल जन जे भक्त अंकरदास जी कथा ॿुधायनि त सिंध जे हिकु गांव में अंकरदास नाले जो किसान रहंदो हुयो, जेको वॾो ई ग़रीब हुयो। वीचारो खेती किसानी करे पंहिंजो जीवन यापन कंदो हुयो, पर हिकु साल वर्षा न थियण जे कारण सूखो पइजी वियो ऐं अंकरदास खेती न करे पायो। राजा खे लगान मतिलबु टैक्स न चुकाए पायो, जंहिंजे कारण राजा हुन ग़रीब किसान अंकरदास खे सैनिकनि द्वारा पकड़वाए करे कारावास में विझाए छॾियईं। हुन ॾींहुं श्री झूलेलाल चालीहे महोत्सव जो प्रथम ॾींहुं हुयो। अंकरदास कारावास में ई चालीहे जो उपवास रखणु शुरू कयईं। उहो हर ॾींहुं हिकु पौड़ी भगवान झूलेलाल जे नाले जी लिखंदो हुयो। जीअं ई 39वो ॾींहुं आयो, राति जो राजा खे सपने में भगवान झूलेलाल जन जा दर्शन थिया। उन भगवान चयो त हे राजा, तूं मुंहिंजे भक्त खे जबरन कारावास में विझी छॾियो आहे, उनखे तुरंत मुक्त कयो, वरना तुंहिंजो सर्वनाश निश्चित अथई। 40वें ॾींहुं सुबुह राजा अंकरदास खे कारावास सां मुक्त कयो। 41वें ॾींहुं अंकरदास खे भगवान झूलेलाल जन जा साक्षात दर्शन थिया। भगवान झूलेलाल जन चयो त भक्त अंकरदास, जेको तूं हिन 40 ॾींहंनि में निस्वार्थ भक्ति सिमरन कयो आहे ऐं जेका तूं पौड़ी लिखी आहे, अगरि कोई बि भक्त चालीहे उत्सव में पौड़ीअ खे पढ़ंदो, श्रद्धा भक्तिअ सां उपवास रखंदो, सिमरन कंदो, त मां हिन संसारी जीवन सां मुक्त कंदुमि ऐं मोक्ष प्रदान थींदो। ऐं साईं जन द्वारा घाघर जी महिमा ॿुधाई वई त कीअं तरह घाघर खे घर में विराजमान करिणो आहे, कीअं तरह सुबुह शाम पूजा अर्चना करणी आहे, ऐं जेको संतान प्राप्त करण लाइ घाघर रखे अथो हुन जी विधि छा आहे, सभु साईं जन द्वारा विस्तार सां ॿुधायो वियो। कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया। चालीहो आयो भगवान झूलेलाल जो, जंहिंखे घर सां प्यार आहे उहो घर में रहे। सभु कुझु मिलंदो आहे मुंहिंजे भगवान झूलेलाल जन जे दर ते। मंदिर वञो, गुरुद्वारे वञो, माता जे पास वञो, पर भुलो मत पंहिंजे भगवान झूलेलाल खे, छोकी सिंधियुनि जा ईष्ट देव आहिनि असांजा भगवान झूलेलाल। तारण आहिनि असांजे संत भगवान झूलेलाल, पालनार आहिनि भगवान झूलेलाल। अहिड़ा कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया। वरण साईं जन द्वारा बि कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया, जेके ॿुधी करे भक्त ॼणनि झुमिर पाती। हिन अवसर ते लाल साहिब म्यूज़िक ग्रुप जा आकाश कुमार कटनी ऐं अंबा गुप्ता बुराड़ द्वारा बि कई भक्ति भरियल भॼन ॻाया विया ऐं भक्तनि खे मंत्रमुग्ध करे छॾियनि। कार्यक्रम जे आख़िर में आरती कई वई, अरदास कई वई, विश्व कल्याण लाइ पलव पायो वियो, प्रसाद वितरण कयो वियो ऐं लाल साईं जन द्वारा पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा, पत्रकार विकास रोहरा, पत्रकार रोशनी भाई साहब, जगदीश जग्यासी, पूज्य सेंट्रल युवा टीम बिलासपुर जा सचिव नीरज जग्यासी जो साईं जन शाल पाराए प्रसाद ॾेई सम्मान कयो। हिन अवसर ते आम भंडारे जो बि आयोजन कयो वियो। वॾी संख्या में भक्त ॼणनि भंडारो ग्रहण कयो, तन ऐं मन खे तृप्त कयो। हिन अवसर ते कई संस्थाउनि ऐं पंचायत जा अध्यक्ष द्वारा युवा टीम द्वारा साईं जन जो स्वागत कयो वियो। साईं जन बि आशीर्वाद ॾिननि, पखर पाराए उन्हनि जो सम्मान कयो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में हरीश भागवानी, रामलाल चंदानी, प्रतापलाल चंदानी, अनिल बजाज, सुनील दयालानी, हुंदराज सोमनानी, अजय टहलियानी, अशोक मूलचंदानी, विक्कीलाल चंदानी, मुकेश बजाज, सुरेश दयालानी, महेंद्र हिंदूजा, श्यामलाल चंदानी, सुनील पृथ्यानी, शंकर सोनी, रवि दयालानी, लक्ष्मण पेसवानी, अनिल बजाज, बाबू, अंजूलाल चंदानी, संतोष बुधवानी, रमेश टेकचंदानी, पंकज टेकचंदानी, कालू भाई, अनिल भाई, रवि भाई, पिंटू, दिलीप भाई, राजा जैसवानी ऐं श्री झूलेलाल सेवा समिति सिंधी कॉलोनी बाबा गुरमुखदास सेवा समिति, पूज्य सिंधी पंचायत भक्त कंवरराम नगर, युवा टीम सिंधी कॉलोनी जे सभिनीनि सदस्यनि जो विशेष योगदान रहियो। जय झूलेलाल।